इन वक्त जो ख्याल यो है तो बजाय इन जो खुद इलेक्शन कंटेस्ट करे कंहिंजी हिमायत करे उन्हनि खां माना कुछ कम वठजन कम तो हे करण वारा कोन्हनि। ठीक है मां गाल क्या ॾाढी सिधी रुगो टे माण्हू आहिनि जेके इलेक्शनियूं कंदा आया आहिनि उन्हनि टिनि मां हिक में भी उम्मीद नाहे कंहिंखे भी न हुजण घुर्जे उम्मीद त जीअं 35 सालन खां कुछ न थियो आहे त इंशाअल्लाह अगला 35 साल भी कुछ न थींदो। ठीक है न हिननि खां तव्हां खां का चङाई जी उम्मीद रखो सिवाय उन्हनि जे जेके उन्हनि खां 2 पैसा कढी था सघनि पिया। इन वक्त जो ताज़ो अवां जो ज़ुल्फ़कार खान कमारियो सां कुछ मुलाक़ातूं थियूं आहिनि ऐं उन्हनि सां तव्हां जो कुछ न कुछ माना लाड़ो भी नज़र अचे थो त ईंदड़ जेको इलेक्शन प्रोसेस में अवां उन जी हिमायत करण जा छा ख्याल? मां त उन में ख्याल में आहियां त कंहिं न कंहिं तरीक़े सां को भी हिते कमु थिए थोरो घणो कमु थिए। असां पोएं साल फ्लड्स आया हाणे फ्लड्स में छा थियो माण्हू तबाह थी विया सफ़ा जेका गरीब माण्हू अञा गरीब थी वियो सफ़ा बिल्कुलु ख़त्म थी विया माण्हू सफ़ा। इन में असां किरदार जेको प्ले कयोसीं असांजी फैमिली सभु उन में कॉन्ट्रीब्यूट कयो त तव्हां कंहिंखां भी पुछो यूसी बड्डो जेका जंहिंखे रिलीफ मिली आहे जेतिरी मिली आहे जंहिं ॿिए कंहिं यूसीअ में सॼे शिकारपुर ज़िले में कंहिंखे मिली हुजे त मूंखे तव्हां ॿुधायो। ॻाल्हि इहा आहे त हितां जी सियासत आहे ॾाढी डिसफंक्शनल। मां पाण भी थी तो सके मां पाण भी उथां ठीक है पर वो उन्हें जो यो मतलब ना है तो मां हिन के एंडोर्स किया हुन के तव्हां ॻाल्हि कई ज़ुल्फ़कार कमारे साहब जी तो मां उन सां ॻाल्हि इहा कई आहे त यार असांखे कुछ ॾियो त सही न जे तव्हां चाहियो था त असां ॿ वोट जेके असांजे हवाले आहिनि उहे तव्हांखे वठी ॾियूं त कुछ ॾियो त सही न। असां पंहिंजे लाइ त कोन था घुरूं असांखे त इहो बड़े वारो रोड इस्तेमाल कोन्हे करिणो असां महीने में 1 दफ़ो 2 दफ़ा 3 दफ़ा कंदा पर जेको रोज़ था इस्तेमाल कनि उन्हनि खे त सहूलियत त ॾियो काथे। पीपल्स पार्टी जी इन वक्त गवर्नमेंट आहे ज़ुल्फ़कार खान कमारियो मुख़्तलिफ़ माना स्ट्रगल्स हलाए थो एक्टिविटीज़ करे थो त हिन वक्त ताईं माना अवां सां माना कंहिं क़िस्म जो को कोऑपरेशन कोन्हे उते इलाइक़े ॻाल्हियुनि जी हद ताईं आहे इन खां वधीक त नाहे। जॾहिं को कमु वॾो हिते शुरू थींदो त पोइ असां ताड़ियूं वॼाईंदासीं ज़रूरु। अच्छा त पोइ पुठे दफ़े जीअं माहिर साहब अवां सां इलेक्शन में जेका सिलसिलो कयो त पोइ कमारियो साहब बि त उहो ई निकितो त माहिर साहब कहिड़ो हिते को जन्नत पैदा करे छॾी आहे या आहे उहो बि त यको 40-50 सालन खां त लॻो बीठो आहे न उन जेको इहो चए त यार हे मक़बरो जेको आहे इहो माहिर साहब ठारायो आहे या हे स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी हिन ठाराई आहे अहिड़ी त ॻाल्हि आहे ई कान न। असां त रोडनि खे था रो असां मक़बरनि खे ऐं यूनिवर्सिटीज़ खे ऐं इस्पतालनि खे त सोचूं ई नथा। ॾखण शहर आहे हाणे मूंखे ॿुधायो तव्हांखे किथे हुते इस्पताल नज़र अचे थी हाँ चऊं था न बिल्कुलु नज़र नथी सर असां सम्झूं था ॿिया त जेको तव्हांजो पुठे दफ़े सियासी हवाले सां माहिर साहब सां कोलेशन थियो उन में जेका तव्हांजो अपसेट आयो त उन ते तव्हां आदम एतमाद कई त तव्हां सां सही न हलियो त अहिड़े तरीक़े सां तव्हां उन खां मायूसी करे ज़ुल्फ़कार खान कमारियो तां हथ मिलाइण जी कोशिशि कई? मां कंहिंसां बि न मायूस थी न ख़ुशीअ सां मां कंहिंसां बि न आहियां। ईअं न सम्झो त मां कोई हिन कैंप में आहियां या हुन कैंप में आहियां मां पाण आहियां जेको आहियां मूंखे जेको डायरेक्शन मुंहिंजो ज़मीर चवंदो मां उन पासे वेंदुसि मूंखे न हिन जी परवाह आहे न हुन जी परवाह आहे न हुन जी परवाह आहे ठीकु आहे न मूंखे उन्हनि खां कुझु वठिणो आहे न मूंखे उन्हनि खे कुझु ॾियणो आहे जेको बि हुननि खे ॾियणो आहे उहो अवाम खे ॾियणो आहे। जे अवाम नथी छिनी सघे हुननि खां छिनणो आहे अवाम खे जे नथी छिनी सघे त मां बि कुझु नथो करे सघां जे छिनी थी सघे अचे मां वटि। मां त चवां त इहे जेके रोडनि ते ऐं हिन ते हुन ते मां हिननि खे हाणे इहो चयो आहे इहो रोड अञा ठहियो कोन्हे ठहंदो त ॾिसूं था त जंहिं हे पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल मां पाण आर्मीअ में इंजीनियर्स में हुयुसि इहो काराकोरम हाईवे बि ठारायो आहे इहो बि मुंहिंजे ई हथ खां शुरू थियल आहे माशाअल्लाह। त मां इहो बि चयो आहे त जंहिं हे पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जे मुताबिक़ हे नथो ठहे त पोइ मां वेंदुसि कोर्ट
हाणे ॿियो तरीक़ो नाहे जेसि ताईं हिननि खे असां कोर्ट में न घेलींदासीं त ॿियो कोन्हे। पर हिते कंहिंखे परवाह न आहे न, मां छो ईअं पाण खे एक्सपोज़ कयां। मुंहिंजी बि त सुठो उथणु वेहणु आहे, महर साहब सां बि, ज़ुल्फ़िकार कमारे साहब सां बि मुंहिंजो चङो उथणु वेहणु त आहे न हिननि सां। मां छो फिटायां हुननि सां, ठीकु आहे। जो जीअं ॿियो को माण्हू मां सां करे ई नथो कोऑपरेट त पोइ ज़ुल्फ़िकार खान कमारे साहब जे लाइ त ॿुधूं पिया त उहो तव्हां सां कोऑपरेट करे बि अथो, ऐं प्लस में जेको आहे तव्हां सां हुनजी ख़ुशगवार मूड में मुलाक़ातूं थियल आहिनि। न ख़ुशगवार मूड में त मां हर एक सां मुलाक़ात कंदो आहियां, मुंहिंजी त कंहिंसां को जहिड़ो त आहे कोन, ठीकु आहे। मतिलबु आहे की सियासी माण्हूअ सां मुलाक़ात करणु, सियासी माण्हूअ सां कंहिंसां बि माना वेही कच चांहि जो कोप पीअण जो मतिलबु इहो हूंदो आहे त मुंहिंजो हिमायती आहे। न त मां त महर साहब ॾे बि सां बि मुंहिंजी मुलाक़ात रहंदी आहे, कराचीअ में बि रहंदी आहे, हिते बि रहंदी आहे, शहरियार साहब सां बि मुंहिंजी मुलाक़ात रहंदी आहे। त इहा ॻाल्हि नाहे त को हिकु पासे या ॿिए पासे। अञा ताईं त जीअं ज़ुल्फ़िकार खान इहो चए थो त मां कमु करायां थो, त अञा ताईं रिज़ल्ट मां न ॾिठो आहे, ठीकु आहे। जंहिं ॾींहुं रिज़ल्ट मां ॾिसंदुसि त पोइ मां चवंदुसि हा वाक़ई अधु ते रोड छॾे उन ई हिसाब सां हाणे 6 महीननि खां त उन ते कमु ई न थियो आहे, ठीकु आहे। जीअं पथर जाते पिया आहिनि उहे उते, तंहिंखां इन खे छॾियो असांखे मिटीअ जो रोड ॾियो त घटि में घटि उते गाॾी त हली वेंदी। ऐं रोड़ा त न रोज़ टायर खे पंक्चर कंदा, वीचारे जी मोटर साइकिल ते हिते अलाए कीअं माण्हू बचिया आहिनि एतिरा साल। टुंग हुन में पुलनि में टुंग, हेॾा रोड़ा मथे निकिरी आया आहिनि। हाणे बि हलो मां तव्हांखे ॾेखारियां, इहो जेको 3 खां रोड थो अंदरि वञे उनजी हालत ॾिसो तव्हां। त रिज़ल्ट निकिरे, हा रिज़ल्ट निकिरे। पर हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, हिन महिल इते कॉम्पिटिशन जेके राइवलरी आहे न ॿिनि धुरनि में, उन में फ़र्क़ु ॾाढो घटि रहिजी वियो आहे। हाणे पोइ दफ़े जेका नेशनल असेंबलीअ जी इलेक्शन थी न, त सरप्राइज़ हुई या खोड़ माण्हुनि लाइ इहो हिकिड़ो ईअं सम्झो त रिज़ल्ट अजीब थो महसूसु थिए। कौसबाई खान रुगो 7,000 वोटनि ते खटियो, रुगो 7,000, माना 3.5 हेॾे 3.5 होॾे, ठीकु आहे। त हाणे इहा ॾाढी पोज़ीशन प्रिकेरियस थी वई न। न त हूअं कमारे साहब खे नेशनल असेंबलीअ ते एतिरा वोट मिलणु तसवुर ई कोन्हे। 20,000 21,000 वोट मस सूबाई असेंबलीअ में जी इलेक्शन ते खणंदो हुयो। ईअं ई पंहिंजो दुरानी साहब 50,000 वोट खया, जंहिं अॼु ताईं 25 खां मथे न वियो आहे। खटियल 25 खां मथे न वियो, 27 25 26 27 खां मथे न वियो। पोइ दफ़े 50,000 खणी वियो, अलाए कहिड़े जादूअ सां चुरलूअ सां 50,000 वोट खणी वियो। त ज़रे